नाज़रीन, लाड़काणे में कोरोना वायरस जा मक़ामी सतह ते केस वधण खां पोइ शहर अंदरि स्मार्ट लॉकडाउन जे हवाले सां असिस्टेंट कमिश्नर सां मेहरान टीवी जे रिपोर्टर मुख़्तियार चांडीअ ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। नाज़रीन, हींअर असीं मौजूद आहियूं लाड़काणो असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस में, जिते साईं अहमद अली सुमरो साहब असां सां गॾु आहिनि। संदसि सां लाड़काणे में जेको स्मार्ट लॉकडाउन जेको लॻायो वियो आहे, लॉकडाउन में जेको SOPs ते केतिरो अमल थियो आहे ऐं लाड़काणे में जेके हिन वक़्त ताईं जेके साईं जन जेके सील वग़ैरह दुकान कराया आहिनि या हिन वक़्त ताईं जेके बि गिरफ़्तारियूं अमल में आहिनि, संदसि सां उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। संदसि उन्हनि जो छा चवणु आहे? ये जो कुछ स्मार्ट लॉकडाउन थियो आहे, इहो सिर्फ़ु लाड़काणे में न आहे, इहो पूरे पाकिस्तान में आहे। उहे शहर जिते कोरोना जा केसिस तेज़ी सां वधी रहिया हुआ, उन्हनि खे सिलेक्ट कयो वियो ऐं उन्हनि में स्मार्ट लॉकडाउन इम्पोज कयो वियो। लाड़काणो बि उन्हनि में हिकिड़ो शहर आहे ऐं लाड़काणे में असां जेके बि कमेटी जा, चैम्बर जा या ॿियनि ट्रेड यूनियन्स जा जेके माण्हू हुआ, उन्हनि सां मीटिंग कईसीं, उनखे साथ नथोसीं। उन्हनि जो असां सां सुठो सहकार आहे ऐं जेके SOP में उहे बिज़नेसिस जीअं एसेंशियल फूड आइटम्स आहिनि, मेडिकल स्टोर्स आहिनि, उहे त ओपन आहिनि। अदरवाइज़ जेका ॿियो मार्केट्स आहिनि, जेके ॿिया ट्रेड्स आहिनि, उहे बंदि आहिनि। ऐं वॾे वॾा जेके लाड़काणे जा जेके बिज़नेस सेंटर्स आहिनि, जीअं रेशम गली, शाही बाज़ार, बंदर रोड ऐं ॿिया, इहे बंदि आहिनि। किथे किथे जेकॾहिं का वायलेशन थिए थी त असीं पंहिंजी टीम सां डेली जी बुनियाद ते विज़िट कयूं था ऐं उन्हनि खे अरेस्ट बि कयूं था, फाइन बि कयूं था ऐं वार्निंग बि ॾियूं था। त जीअं असांजी उनखे मतिलबु जॻह आहे, बाक़ी ही आहे ज़िमेदारी शहरनि जी पंहिंजी, उन्हनि जी पंहिंजी सिहत जे लाइ आहे, उन्हनि जी पंहिंजी भलो आहे। काफ़ी लेवल ते SOP ते अमल बि थिए थो। कस्टमर के भी मास्क पातल आहिनि, शॉपकीपर्स के भी मास्क पातल आहिनि, उहे बिज़नेस जेके बिज़नेस खुलियल आहिनि। बाक़ी जिते वायलेशन थिए थी, असां उते वञी फाइन बि कयूं था ऐं माना रेड इन लाइ पातो वेंदो आहे सेफ्टी जे लाइ। जेकॾहिं को माण्हू इंडोर आहे या रश जे क्राउड में आहे त उते पंहिंजी सेफ्टी ज़रूरी आहे। पर जेकर ओपन स्पेस आहे ऐं ओपन स्पेस में सोशल डिस्टेंसिंग घटि में घटि जेकॾहिं 3 फुट खां उन खां मथे जेकॾहिं हू सोशल डिस्टेंसिंग मेंटेन थो करे, त पोइ हर वक़्तु मास्क पाइण जी ज़रूरत कोन्हे। ऐं हिन महिल ताईं मां त विज़िट न कयो आहे, पर मुंहिंजी टीम मुख़्तरकार खे मूं रवानो कयो ऐं उन्हनि सां जेके एहसासी किफ़ालत जा जेके इंचार्जिस आहिनि, उन्हनि सां मीटिंग्स थियूं आहिनि। उन्हनि खे असां अवेयर कयो आहे, उन्हनि खे असां सिक्योरिटी बि ॾियूं था ऐं उन्हनि खे ख़बर आहे त उहे SOP ते इम्प्लीमेंट कराइणो आहे। ऐं बाक़ी जेकॾहिं का तव्हांजे हवाले खां रिपोर्टिंग आहे, उनखे मां पर्सनली अॼु विज़िट कंदुमि। माना एसेंशियल फूड आइटम्स में कुझु उहे शयूं जेके डिलीवरी करियूं, सही, उन्हनि जे लाइ त उन्हनि जी इजाज़त आहे। बाक़ी जेके उते वेहण जी कस्टमर खे बिल्कुलु इजाज़त न आहे। कल्ह बि मां वलीद में कम से कम 4 अहिड़नि होटलनि ते वञी विज़िट कयो, उन्हनि खे बंदि करायो ऐं उन माण्हू खे खणी करे फाइन कयो आहे ऐं उनखे सख़्तु वार्निंग ॾिनी आहे त वरी करे ॿीहर तव्हां खुलियो त तव्हांजे ख़िलाफ़ु एक्शन कई। ॻाल्हियूं लाड़काणो असिस्टेंट कमिश्नर साईं अहमद अली सुमरो साहब, हुननि जो चवणु आहे त लाड़काणे में जेको लॉकडाउन लॻायो वियो आहे, इहो लाड़काणे जो लॉकडाउन जेको आहे हिकिड़ो कामयाबु लॉकडाउन आहे ऐं शहरी असां सां हर मुहाज़ ते जेके साथ ॾियण वारा आहिनि, शहरी तमामु सुठे नमूने सां SOPs ते अमल करे रहिया आहिनि। कैमरामैन सरफराज़ जागीरानी सां गॾु मुख़्तियार चांडीअ, मेहरान टीवी न्यूज़, लाड़काणो।